नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं यहाँ अली रज़ा मंगी ऐं माया ग़ज़ाल अबलो सभ खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। तब्दीली सरकार महांगाई सटियल अवाम ते हिकु ॿियो पेट्रोल बम किराए छॾियो। हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में ॻाटे टोड़ वाध करे छॾी। नाणे वारी वज़ारत तरफ़ां पेट्रोलियम शयुनि में वाध जो नोटिफिकेशन जारी। पेट्रोल जी क़ीमत में 8 रुपया 3 पैसा वाध, गासलेट 6 रुपया 27 पैसा, लाइट डीज़ल 8 रुपया 14 पैसा महांगो। क़ीमतुनि में वाध खां पोइ पेट्रोल जी क़ीमत फी लीटर 145 रुपया 82 पैसा थी वई। हाई स्पीड डीज़ल जी नई क़ीमत 142 रुपया 62 पैसा, गासलेट जो नओं अघु 116 रुपया 53 पैसा ऐं लाइट डीज़ल जी नई क़ीमत 114 रुपया 7 पैसा फी लीटर मुक़रर। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ विच में फ़ोन ते राब्तो। मुल्क जी सियासी सूरतहाल ऐं महांगाई सबब अवामी मसइलनि ते ॻाल्हि ॿोल। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान रिलीफ पैकेज जो लॉलीपॉप ॾेई अवाम खे तकलीफ़ में विझी छॾियो। शहबाज शरीफ़ चयो त वज़ीर आज़म जे रिलीफ पैकेज जे ऐलान सां गॾु ई महांगाई जो नओं तूफ़ान अची वियो। मौजूदा हुकूमत नालाइकी, नाअहली ऐं करप्शन जी हर हद पार करे छॾी आहे। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध करे अवाम जो जीअण जंजाल बणायो वियो। IMF जे हुक्म ते सरकार अञा पेट्रोल लेवी वधाए महांगाई में इज़ाफ़ो करण वारी आहे। हुकूमत IMF सां बिजली जा अघ वधाइण जो शर्त साम्हूं अची ढेर बणिजी चुकी आहे। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पर ॾेहनि खे तलूर जे शिकार खां रोकण तां क़त्ल थियल नौजवान नाज़िम जोखियो जे तॾे ते पहुची वियो। पोयरनि सां ताज़ियत वॾे वज़ीर सां सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख, सईद गनी ऐं ॿिया अॻवान धाबे जी वेझो ॻोठ आचर सालार पहुता। वॾे वज़ीर जो चवणु आहे त नाज़िम जोखियो जे वारसनि खे इंसाफ़ ॾियारियो वेंदो। मलीर जे मेमण ॻोठ में परॾेहिनि खे तलूर जे शिकार खां रोकण ते नौजवान नाज़िम जोखियो जे क़त्ल वारो मामिलो गिरफ़्तार MPA जे हवाले करे छॾियो। ईंदड़ ॿुधणीअ ते अॻभराई रिपोर्ट तलब। DIG ईस्ट ज़ोन साकिब इस्माइल मेमण वाक़े जी अणधुरी जांच लाइ 8 रुकनी कमेटी क़ाइमु करे वरिती। कमेटीअ में SSP मलीर इरफान बहादुर बि शामिल। वाक़े जी जांच करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जी धाबे जी वेझो ॻोठ आचर सालार आमद। नौजवान नाज़िम जोखियो जे वारसनि सां उज़र ख़्वाही। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त सरदारनि ऐं जागीरदारनि सिंधी अवाम खे पंहिंजो ग़ुलाम बणाए छॾियो। हितां जा वॾेरा ऐं सरकार कोहिस्तान थर ऐं सामुंडी पट्टी खे पंहिंजी जागीर सम्झनि था। $200 मिलियन बोर्ड्स लाइ जारी कया आहिनि। 500 मिलियन बि जल्द जारी कया वेंदा। कंहिं बोर्ड में फंड्स जो मसइलो आहे पर बोर्ड्स फंड्स मौजूद आहिनि ऐं तमामु जल्द बोर्ड्स जे फंड्स जो मसइलो हल थी वेंदो। इंटर जे नतीजनि में देर जो सबब फंड्स न पर कोरोना वायरस हुई। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स खाते जे सूबाई वज़ीर इस्माइल राहूचू नूर मोहम्मद हाई स्कूल हैदराबाद में जारी साइंसी मेले में शिरकत दौरान मीडिया सां ॻाल्हायो। वॾे वज़ीर जे सलाहकार मंज़ूर वसाण नओं ख्वाब ॾिसी वरितो। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान जी हालत ॾाढी ख़राब ॾिसां पियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान इस्तीफ़ा ॾेई आम चूंडुनि जो ऐलान करे नाज़िम जे क़त्ल ते तमामु घणो ॾुख थियो आहे। टंडे लयार जी मुजाहिद कॉलोनी में निगरे सां घर अंदर मुबैना तौर ज़्यादती जो इंकशाफ। मुतासिर निगरी जो चवणु आहे त भाउ सां मज़दूरीअ तां वापसि घर वञी रही हुई त जवाबदार भाउ खे खणी वियो। भाउ खे छॾाइण वियसि त जवाबदार भाउ खे कढी साणसि कमरे में ज़्यादती जो निशानो बणायो।
पुलिस कार्रवाई करे जवाबदार अताउल्ला शाह के गिरफ्तार करे वरतो। घोटकी पुलिस औरताने आवाज ते इरखिजी अगवा थींदड़ बिन नौजवानन के अगवा थियण खां बचाए वरतो। पुलिस नवाबशाह वासी रियाज जमाली ऐं सखर वासी मोहम्मद कासिम जमाली के अगवा थियण खां बचायो। ॿई नौजवान ॿेड़ी ज़रिए कच्छ ॾांहुं वञी रहिया हुआ त पुलिस कार्रवाई कई। अगवा खां बची वियल ॿई नौजवाननि 6 महीननि खां जवाबदार औरताने आवाज ते ॻाल्हाईंदा हुआ। चक वेझो रुस्तम थाणे जंहिं त ॻोठ फज़ली जतोई में जतोई बिरादरी जे 3 धुरियुनि में हलंदड़ कारह मामले तां पूरी तकरार ख़त्म न थी सघियो। टिनी धुरियुनि जे माण्हुनि जी हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग। पुलिस 2 औरतुनि ऐं 2 ॿारनि खे हिरासत में वरितो। टिनी धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां हलंदो आहे। बावड़ो भरिसां सोनन शाख वटि 13 ॾींहं अॻु क़तल थी वियल स्पेशल ब्रांच पुलिस एहलकार सुल्तान रिंद जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सियासी समाजी पार्टियुनि जे सॾ ते इमाम बारगाह हुसैन खां मुख्य चौक ताईं रैली एहतिजाजी धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त कातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो त ॿीहर क़ौमी शाहराह बंदि कंदासीं। ख़ैरपुर जी दहशतगर्दी तौर अदालत नीगर सां बदफैली केस में 2 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। 2 जवाबदार कलीमुल्ला लाखो ऐं सरमद लाड़िक सेंट्रल जेल हवाले। 8 महीना अॻु जवाबदारनि शागिर्द सां बदफैली करे वीडियो रिकॉर्ड कई। मधेची लॻ छिते कुते जे ॾाइण सबबि ज़ख़्मी थियल नौजवान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। कोट मिस्कीन आबाद वासी नौजवान कलीमुल्ला कीहर शिकारपुर जी अस्पताल में दम ॾिनो। पंजाब जे इलाइक़े फाज़िल में जवाबदार पंहिंजी पहिरीं ज़ाल खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। पुलिस मूजिबि जवाबदार ज़ीशान फायरिंग करे 25 वरनि जी करिश्मा खे क़त्ल कयो। बाक़ी जी जांच हलंदड़ आहे। जल्द जवाबदार खे सोभो कयो वेंदो। गुडू जे आड़ी 17 लॻ 9 ॾींहं अॻु सब्ज़ोई बिरादरी जे माण्हुनि हथां क़त्ल थी वियल एसटीपी कारकुन पुनल चाचड़ जे केस जो मुख्य जवाबदार गिरफ़्तार। पुलिस जवाबदार लियाकत सब्ज़ोई खे टीटी पिस्टल समेत गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल करे छॾियो। सेवण में न्यू बस टर्मिनल वटां नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथायो। पहुती ॾिस सुञाणप करबला पाड़े वासी खमीसे कल्होड़े तौर थी। मीरपुर खास में चूना फैक्ट्री वटां लाश मिलियो। लाश अस्पताल मुंतकिल सुञाणप न थी सघी।